सिंधी ख़बरुनि में तव्हांजो स्वागत आहे। अॼु जो मुख्य समाचार मशहूर श्री डॉक्टर ए.के. वासवाणीअ खे उन्हनि जे लिखियल किताब ख़ुशीअ जे लाइ साहित्य अकादमी पुरस्कार मिलियो आहे। त पेश आहे डॉक्टर ए.के. वासवाणीअ सां हिकु ख़ासि मुलाक़ात। नमस्ते डॉक्टर वासवाणी, असां तव्हांखे डिस्टर्ब त न कयो? बिल्कुल न, मां तव्हांखे पूरो कलाक ॾिनो आहे। पुछो, तव्हां छा पुछणु चाहियो था? डॉक्टर खां वठी लेखक ताईं तव्हां सफ़र कीअं रहियो? इट इज़ एन एक्सीडेंट। इट इज़ एन एक्सीडेंट? छा तव्हां डॉक्टर ठहण? मुंहिंजो डॉक्टर ठहण न, मुंहिंजो लेखक ठहण ऐं मुंहिंजो किताब लिखण। जॾहिं मां ख़ुशी लिखणु शुरू कयो त ही मुंहिंजे लाइ सिर्फ़ु हिकु किताब न हो, पर मुंहिंजे ज़िंदगीअ जो हिकु अद्भुत हिस्सो हो, जंहिंखे मां कागज़ ते उतारियो। ख़ुशी उहा कहाणी ॾाढी सुठी आहे। न, कहाणी न आहे हीअ। जी? मौत जे बारे में तव्हांजा छा वीचार आहिनि? छा मौत जे बारे में? मां सम्झसि न। मौत छा आहे तव्हांजे लाइ? मूं कॾहिं सोचो न आहे त मौत मुंहिंजे लाइ छा आहे, पर शायदि मौत हिकु अहिड़ी घटना आहे जेका पंहिंजनि खां असांखे दूर करे छॾे थी। यू आर राइट। मां बि इहो ई सोचींदो हुउसि। मूं पंहिंजे प्रोफेशन में घणई मौतूं ॾिठियूं आहिनि। हर मौत कंहिंखां हमेशह लाइ जुदा करे छॾींदी आहे, पर कुझु मौतूं अहिड़ियूं थींदियूं आहिनि जेके किन खे जोड़े छॾींदियूं आहिनि सदाईं जे लाइ। शायदि तव्हां पंहिंजे किताब जे बारे में ॿुधाए रहिया आहियो। प्लीज़ डॉक्टर वासवाणी, असांखे बि ॿुधायो न। महेश, ख़ुशी। खुशी, खुशी, अरे खुशी जल्दी चाय दे मूंखे, ऑफिस में देर थी रही है। अरे खुशी जल्दी चाय दे मूंखे यार, मूंखे ऑफिस में देर थी रही है। अच्छा थी बाबा, अच्छा थी। मुझे ऑफिस में देर थी रही है। अरे 2 मिनट, चाय से भी नाश्ता भी रेडी है। चाय दे यार, नाश्तो मुझे न खपे। जल्दी कर, मुझे देख पई थे। ओहो, तखण वारी छाची है? आराम सां वेहो ऐं नाश्तो खाओ। आराम हराम है। तुम्हें खबर है मुझे अर्जेंट मीटिंग है। ओके खुशी, बाय बाय, टेक केयर ऐं शाम जो जल्दी अचिजो। जी? अरे पापा, अचो वेहो न पापा। छा हालत बना रखी थी? तुम्हें केतिरा दफ़ा चयो आहे कम लाइ कमाई रख। अरे पापा पहिरियों तव्हां वेहो त सही। अरे पापा कम वारी, असां घर में भाती ब, मां पण सॼो ॾींहुं घर में वही बोर थी वेंदी आहियां। खुशी, तोखे यादि आहे पंहिंजे घर में तूं चांहि हथ में वठंदी हुई? पप्पा मां ठीकु आहियां, मां जाम ख़ुशि आहियां। खुश पंहिंजी नंढी भेण खे ॾिस, पंहिंजे जीजाजी खे ॾिस, छा ठाठ बाट सां जीअनि था।
मां त पहिरीं तुंहिंजे प्यार जे खिलाफ़ हुअसि, पर तूं महेश जे प्यार में अंधी हुई। पापा, महेश मूंसां बेइंतिहा प्यार कंदो आहे ऐं मूंखे पैसो न, प्यार खपे, प्यार। तुंहिंजी मर्ज़ी। कंहिं शइ जी ज़रूरत हुजे त चइजे। हा, ख़ासि ॻाल्हि त चवणु भुलिजी वियुसि, मुंहिंजी मर्ज़ी हुई त अॼु राति जो गॾु मानी खाऊं। ओके डैड, असीं पक्का ईंदासीं। ठीकु आहे, हलां थो। ओहो, अञा आया कान्हे। हेॾी देर लॻाई अथऊं। आई एम सॉरी डार्लिंग, मूंखे अॼु बि अचण में देर थी वई। ओ मुंहिंजा बिज़ी बी, अॼु कहिड़ी मीटिंग में फासी विया? अॼु बॉस जी धीअ खे कंपनी ॾियणी पई। बॉस ॿिए कम में हो, मूंखे चई तूं ई पलक खे वञी शॉपिंग कराए। शॉपिंग करण विया ऐं मुंहिंजे लाइ कुझु न? अरे तुंहिंजे लाइ आहे न। छा आहे ॾिसां? तुंहिंजे लाइ ठेंगो। खुशी, ओ खुशी, वाओ, अॼु डैड आया हुआ ऐं रात जी रोटी खाइण लाइ चयो थे। मां थकी पियो आहियां, तूं ई थी अचणी। ओ मुंहिंजा राजा, बहाना न। हलो उथो, जल्दी हलो। खुशी, तोखे त ख़बर आहे मूंखे उते हलण पसंदि न आहे। तव्हांखे मां त पसंदि आहियां न? तूं त पसंदि आई। त पोइ जल्दी हलो, जल्दी उथो, तैयार थी वञो। चङो बाबा, तैयार तो थी अचां। पोइ महेश, कीअं पई हले तुंहिंजी नौकरी? बिल्कुलु ठीकु। तुंहिंजी पघार वग़ैरह वधी की न? हेलो राजेश, कहिड़ो हाल है भाई? अच्छा अमेरिका में आई? अच्छा, शालो खे वठी वई? अच्छा ओके भाई, तुंहिंजो संडू ऐं साली हिते आहिनि? हा ठीकु आहे, पोइ ॻाल्हायूं था। ओके ॿुधे, भेण अमेरिका में वेठी आहे। महेश, तव्हां बि ॿई किथे छो नथा घुमण वञो? मूं घणी दफ़ा ख़ुशी खे चयो आहे तव्हां केॾां विया ई कोन आहियो। हनीमून ते मॉरिशस हलिया वञो। अरे ख़र्चे जी चिंता न कयो, मां वेठो आहियां न, हींअर ई टिकट बुक कया। डैड, उनजी का ज़रूरत न आहे। मूं वटि घुमण लाइ न टाइम आहे ऐं न ई पैसो। अरे इन करे मूं तोखे चयो आहे कि नौकरी छॾे ॾे। अरे धंधे में पार्टनर थी मूंसां, धंधे में टाइम बि आहे ऐं पैसो बि। असांखे हाणे हलणु खपे, चङी देर थी वई। चङो पप्पा, असां हलूं था।
तव्हां पंहिंजो ध्यानु रखिजो। तूं पंहिंजो ध्यानु रखिजो ऐं मुंहिंजी ॻाल्हि ते गौर कजे। अरे तव्हां अञा जागो पिया? छो, छा थियो? कुछ न। अरे पप्पा जी त ये आदत है, तव्हां मूड छो था बिगाड़ियो? पैसो तमाम जरूरी है। मां तोखे उहे सभु ख़ुशियूं ॾियण थो चाहियां जेके तुंहिंजी पीउ तोखे ॾिनी। महेश, खुशी, तोखे ख़बर है असांजी ऑफिस में छा हलंदो आहे? छा? यस सर, यस सर। यह जी हुजूरी तमाम जरूरी है। सॼी दुनिया यह पुछ लगाए घुमी रही है। मूंखे भी यह पुछ लगाइणी पवंदी। अॻियां वधण जे लाइ इहो तमाम जरूरी है। खुशी, हाणे सुम्हूं? अरे सुबुह जो जल्दी उथणो है। हेलो। यस सर। हाँ सर। अच्छा, एवन एजेंसी जो तैयार माल पहिरियों ॿी एजेंसी खे सप्लाई करणो आहे। ठीक है सर। हाँ हाँ हाँ, न कुछ तकलीफ़ न थींदी सर। सर मां सब ठीक करे छॾींदुसि। जी 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 सर। सर थोड़ो कूड़ ॻाल्हाइणो पवंदो, कोई प्रॉब्लम न है सर। हाँ हाँ सर, मां वही कम करे रहियो आहियां। यस सर। जी जी सर जी। हाँ ओके। हाँ बिल्कुल सर, तव्हीं बिल्कुल चिंता न कयो। ओके, थैंक यू सर। जी जी सर। यस सर। ओके ओके सर। हाँ ओके सर। हेलो। हाँ सर खे लाइन दीजो। यस सर। यस सर। बस सर मां ऑफिस लाइ निकिरण ई वारो आहियां। जी 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 सर, तव्हां बिल्कुल चिंता न कयो, मां वेठो आहियां न सर। सर मां बिल्कुल पटाए छॾींदुसि। यस 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 सर यस। बिल्कुल कम थी वेंदो सर। जी सर। हाँ हाँ सर हाँ। ओके। यस सर। जी जी सर, तव्हां बिल्कुल चिंता न कयो। ओके ओके सर, रखां थो सर। यस सर। कूड़ हुजे या सच, पर सर जी ॻाल्हि त मञणी है। यस सर। हाय पलक, हाँ ठीक है, तवा क्या है? बिल्कुल ठीक है। अरे बेटी सोई वे
महेश हमेशा तुंहिंजी तारीफ़ कंदो रहंदो आहे। तव्हां वियो त मां जो कोल्ड ड्रिंक खणी थी अचां। अरे ना ना तकलीफ़ न कयो, मां त जस्ट तव्हां मिलण आई आहियां। अरे तकलीफ़ वरी छा थी, तव्हां वरी ॻाल्हियूं कयो, मां जो आयसि। ओके महेश, हाणे मां वञां थी। ओके खुशी, तव्हां सां मिली जाम खुशी थी। हाणे अचो तव्हां। खुशी, कंहिंजो फोन आहे? हेलो हेलो खुशी, कंहिंजो फोन हो? पलक जो। पलक जो? छा थी चई? मुंहिंजो आवाज़ ॿुधी कट करे छॾे। तोखे ईअं नथो लॻे कि तूं ऐं पलक हिक ॿिए जे घणो वेझो अची चुका आहियो? खुशी बॉस सां घर जहिड़ा रिलेशन थी वियो, इन करे पलक भी सुठी दोस्त। ऑफिस में सॼो ॾींहुं हिक ॿिए सां गॾु आहियो त बि हर 10 मिंटे में हुनजो फोन। खुशी खुशी मुंहिंजो यकीन कर, तोखे प्यार कंदो है। मैं हमेशा कंदो रहंदुसि। खुशी खुशी तुंहिंजी अख लगी वई हुई। ॻाल्हि तमामु सुठी ठही है। खुशी खुशी तू भी खाना। आई एम सॉरी खुशी, मूंखे अॼु भी अचण में
देर थी वई बॉस चयो त मां सम्झां थी तव्हांजा सभु इहे बहाने। अॼु बॉस जी ज़रूरी मीटिंग अटेंड करणी हुई, अॼु बॉस जी धीअ खे शॉपिंग कराइण ते वठी वञिणो। अरे छा ज़रूरत है बॉस जी धीअ सां घुमण जी? तोखे त ख़बर आहे खुशी, मां अॻिते वधण थो चाहियां, हिन सॼी दुनिया खे पंहिंजी मुठीअ में कढण थो चाहियां। थोड़ो एक्स्ट्रा कम करण सां, चापलूसी करण सां अगर मूंखे फ़ाइदो तो थिए त हिन में नुक़सान ई कहिड़ो आहे? नुक़सान आहे। अॼु ताईं मुंहिंजी साहेड़ियूं मूंखे चवंदियूं हुयूं त तुंहिंजो घोट ते कंट्रोल कान्हे, पर अॼु ते डैडी छा चयो? डैडी कुछ नहीं। मां पुछां थो छा चयो डैडीअ? इहो ई त तव्हां सॼो ॾींहुं पंहिंजी बॉस जी धीअ सां कार में था घुमो, ॾींहं जो लंच ऐं डिनर था खाओ। अरे हाणे त मुंहिंजी साहेड़ियूं बि मूं ते खिलन थियूं। बस मूंखां हाणे वधीक बर्दाश्त नथो थिए। खुशी तूं मुंहिंजो यकीन कंदी आहीं या माण्हुनि जो? हाँ, तव्हांजो यकीन कयां? अरे कीअं यकीन कयां तव्हांजो? रोज शाम जो तैयार थी वेठी हूंदी आहियां त तव्हां इजो आया, मूंखे शॉपिंग कराइण वठी हलिया, ॿाहिरि डिनर करायव ऐं पोइ मूवी ॾिसण वियासीं। पर तव्हांखे पंहिंजी बॉस जी धीअ मां फुर्सत मिले तॾहिं न। खुशी मुंहिंजो यकीन कर, मां इहो सभु कुझु तुंहिंजे लाइ ई करे रहियो आहियां। हाँ खुशी, हाँ, तूं हमेशा ऐशो आराम में रही आई। मूं वटि तुंहिंजे पीउ जेतिरो पैसो न हो, इन करे मां जॾहिं बि उते हलंदो आहियां पंहिंजी घटिताई महसूस कंदो आहियां। तुंहिंजो पीउ हमेशा मूंखे ॾोरापा ॾींदो आहे त मां तोखे ख़ुशि नथो रखी सघां। बस तुंहिंजे पीउ जा इहे ॾोरापा मूंखे मजबूर कंदा आहिनि त मां घणे में घणो पैसो कमायां। मूंखे पैसो न, प्यार खपे। खुशी, मां तोसां बेहद प्यार कंदो आहियां। हेलो, यस सर। जी सर थोड़ा पैसा खाराइणा पवंदा, पर कम थी पवंदो। यस सर। जी सर। यस ठीक है सर। खुशी सुभाणे मां जल्दी अची वेंदुसि। पहिरियों शॉपिंग, पोइ डिनर ऐं पोइ मूवी। आई प्रॉमिस। बस वधीक रोमांटिक थियण जी ज़रूरत न आहे। सर तव्हां चिंता न कयो, कम थी वियो आहे। बिल्कुल। My manager. Thank you, sir. Thank you very much, sir. ठीक है। खुशी। यस सर, चाय तैयार है। खुशी, यस सर तो मुंहिंजो तकिया कलाम है। हाँ, अॼु तूं पई यस सर चई? मूं तोखे चयो है न, ये सॼी दुनिया यस सर जो तकिया कलाम यूज़ कंदी है, ऐं यस सर अॻियां वधण जे लाइ वॾे में वॾी चाबी आहे। कल्ह वारो वादो यादि अथव या तव्हांजे खराटनि सां गॾु उहो बि उॾामी वियो? अरे बाबा, मूंखे पंहिंजो वादो यादि आहे। अॼु शाम जो ठीक 7 बजे। हेलो,
हेलो डैड, कीअं आहियो? हा हा, अॼु शाम जो? न न डैड, अॼु त न। अॼु त मां महेश सां गॾु ॿाहिरि वञण वारी आहियां। हा, ओके डैड, बाय। ठीक है खुशी, मां शाम जो 7 बजे राइट हिते पुॼी वेंदमि, ठीक है? शाम जो? हाँ सर, मां बिल्कुल फ्री आहियां सर। हाँ हाँ हाँ, मां अची वेंदुसि सर। खुशी, खुशी, बॉस जो फोन हो। मूंखे अॼु शाम जो खुशी अॼु तूं पंहिंजे पापा वटि ई थी अच। खुशी मूंखे सम्झण जी। खुशी मूंखे सम्झ में नथो अचे त असांजे विच में छा थी वियो आहे। हर रोज नंढी नंढी ॻाल्हि ते असांजे विच में तकरार थी वञे। ये छो खुशी, आखिर ये छो? महेश, इहो तव्हां पंहिंजे पाण खां पुछो त ईअं छो। हाणे तव्हां बिल्कुलु बदिलजी विया आहियो ऐं तव्हांजो मुंह में प्यार ई कोन रहियो आहे। मां बदिलजी वियो आहियां खुशी, या तूं बदिलजी वई आहे? रुगो शक ऐं शक। पलक जो फोन छो आयो? अॼु ऑफिस में देर छो थी वई? हकीकत इहा आहे खुशी, तो मूंखे कॾहिं सम्झण जी कोशिश ई न कई आहे। तव्हां मूंखे सम्झी न सघिया आहियो। मां चवां थो तूं मूंखे कॾहिं न सम्झी सघी आहे। तव्हां मूंखे सम्झण जी कोशिश न कई आहे। तो कॾहिं मूंखे सम्झो आहे? अरे तव्हां सां न ॻाल्हाइण ई बेकार आहे। छो बैठी हुई है? बस महेश, हाणे मां तव्हां सां वधीक गॾु नथी रही सघां। तूं हाणे मूंसां गॾु नथी रही सघी? खुशी चढ़ी तो नथी वई है। अॼु तूं ॻाल्हियूं कहिड़ियूं पई करी? हा चरी त आहियां, जो अञा ताईं तव्हांजो यकीन कंदी पई अचां। खुशी प्लीज मूंखे समझण जी कोशिश कर। तव्हां कॾहिं मूंखे समझण जी कोशिश कई है? इहो सब तू न पई ॻाल्हाई, तुंहिंजो डैड ॻाल्हाए रहियो आहे।
तुझो लेट हकीकत इहा आहे त तव्हां मूंखे कॾहिं सम्झण जी कोशिश ई न कई। सॼो ॾींहुं ऑफिस में गहण बैदि घर अच ऐं हमेशा हिते खिटपिट। अरे मां चाहींदो आहियां जॾहिं मां ऑफिस मां थकिजी घर अचां त मां तोसां वेही करे प्यार भरियूं मिठियूं ॻाल्हियूं कयां। थींदो आहे हमेशा उल्टो। हमेशा मूं मथां शक। महेश, तूं उॾामण तो चाहीं, पर मां तुंहिंजी रफ़्तार जो साथ नथी ॾेई सघां। अरे मुंहिंजी भी जिंदगी है, मां भी जीअण थी चाहियां। तूं जीअण थी चाहीं त जी। तूं मुंहिंजो साथ नथी ॾेई सघी त न ॾे। अॼु खां पोइ मां तोखे फोर्स न कंदुसि। अॼु खां पोइ तुंहिंजी ऐं मुंहिंजी जिंदगी अलॻि आहे। उन्हनि जी शादीअ खे 1 साल बि मस थियो, पर उन 1 साल हिननि जे विच में 100 सालनि जो फ़ासिलो। हाँ पापा, न पापा, मां तव्हां वटि नथी अची सघां। ऑफिस में जाम कम आहे ऐं ऑफिस मां छुट्टी भी न मिलंदी। पापा, मां तव्हांखे घणा दफ़ा चयो आहे त मूंखे ऑफिस जो क्वार्टर मिलण वारो आहे, मां उते हली वेंदसि। ऐं हूअं भी बस कोर्ट जो फैसलो मां ठीक आहियां। हाँ पापा। न मां आज ऑफिस नथो अचां। बस यार मूड ना आहे। अच्छा मूड तूं ठाहे छॾीने। न मां आज नथो अचां। अॼु कम तूं ॾिसी वठिजी। हाँ ठीक है। हाँ ॿई पंहिंजी दुनिया में आज़ाद हुआ। समय पंहिंजी रफ़्तार सां हली रहियो हो, पर अचानक हिकु ॾींहुं हेलो। हाँ मुकेश, कीअं आहीं? छा खुशी कीअं आहे? हाँ हिकु ॿ दफ़ो पहिरियों भी ईअं थी चुको आहे। मां अचां छा हुते? डॉक्टर वासवानी है,
डॉक्टर वासवाणी मुखे घर सॾायो आहे। हाँ हाँ मां थी खुशीअ खे तूं घर छॾे वञे। हाँ न मां थी ईंदुसि। ठीकु आहे। हाँ मां थी ईंदुसि। डॉक्टर वासवाणी मुकेश तव्हां सां। ओह या मिस्टर महेश, वे कीअं आहीं? फिलहाल त ठीक ही आहियां। हे महेश, कल जी मैच ॾिठे? इट वॉज रियली थ्रिलिंग। मुंहिंजो त साह ई हेठि मथे। तव्हांखे जेको कुझु चवणो आहे चई छो नथा छॾियो? I have nothing to lose. हे महेश, अहिड़ो कुझु बि न आहे। इट इज़ अ टफ जॉब। डॉक्टरी हिकिड़ो अजीब पेशो आहे न? ड्रिंक। हैव इट। शादी खे घणो टाइम थियो? 1 साल। बुरो न मुंहिंजा महेश, मां तव्हां ॿिन्ही जे विच में कुछ परेशानी ॾिसी रहियो आहियां। तव्हां ॿई गॾु गॾु त आहियो, पर लॻे ईअं थो त ॼण अलॻि अलॻि आहियो। तव्हां ॿिन्ही जी अखियुनि में हिकु सुहिणोपन ॾिसण में अचे थो। छा ॻाल्हि आहे? महेश, if you are comfortable, you can share with me. जिंदगी में कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे डॉक्टर साहब, जॾहिं असां चाहींदे बि हिक ॿिए सां गॾु न रही सघंदा आहियूं। शायद मां ऐं ख़ुशी उन्हनि मां ई हिकु आहे। शादी ॿिनि इंसाननि जे मिलाप जी ॻाल्हि। हाणे असांजो मिलाप न थियो त न थियो, केरु छा थो करे सघे। ऐं हूअं बि ख़ुशी ऐं मां हिक ॿिए खे ॾिसी दुखी थींदा रहूं। इन खां सुठो आहे त अलॻि थी वञूं। असांजे अलॻि थियण सां दुनिया बि त न रहंदी डॉक्टर साहब। खुशी ऐं मुंहिंजो कोर्ट में केस हली रहियो आहे। असां बि लीगली अलॻि थी। पोइ छा? होपफुली खुशी ऐं मां ख़ुशि रही सघंदासीं पंहिंजी लाइफ में। होपफुली महेश, होपफुली। I don't know महेश, मां हाणे जेको तोखे ॿुधाइण वारो आहियां उहा तुंहिंजे लाइ ख़ुशि ख़बर आहे
या ओरी ख़बर है महेश खुशी के कैंसर है ऐं कैंसर सॼे शरीर में फैलिजी चुको अथसि। इट इज़ अ लास्ट स्टेज। महेश खुशी वटि वक्त तमाम घट है, तमाम घट है। कैंसर पर ही सब अचानक किए ये तो थी सके। जिंदगी रंग निराला खुशी के खबर है यो सब। हाँ मुझे खबर है। आई नो हर वो नहीं जिद करी होंगी। बिल्कुल बिल्कुल पंहिंजे पीउ ते वई आहे। छा चयो तव्हां हुनखे? She has one more week to live. हाणे मां छा कयां? महेश इहो मूंखां न, तूं पंहिंजे पाण खां पुछ। महेश ये खुशी जी रिपोर्ट है। अच्छा हाँ छा थियो? तो मुझे जीण लगा कि एक ही हफ्तो है। तव्हां जवाब छो नथा ॾियो? तो दवाओं की लिस्ट कितने रखी? हाँ भुलजी वही है अस्पताल। मां कुछ भी कोन भुलजी आहियां महेश। हाणे त तव्हां खुश आयो न? तू हफ्ते में मरी वेंदी इन करे मूंखे खुश थियण खपे। तोखे ईअं थो लॻे? त कोर्ट में डाइवोर्स लाइ भी त तव्हां ई विया हुआ न? हाणे त तव्हांजो कमु वधीक सवलो थी पवंदो। तव्हांखे मूंखे मेंटेनेंस भी न ॾियणो पवंदो। मां मरण जो वारी आहियां।
आई एम गोइंग टू डाई। इन ॻाल्हि ते त मुंहिंजो ध्यानु ई न वियो। डाइवोर्स खां पोइ मूंखे तोखे हर महीने ख़र्चो ॾियणो पवंदो न? सॼो ॾींहुं ऑफिस में कमु कयां मां, घर में कमु कयां मां, ऐं ख़र्चो तोखे ॾियां। कमाल आहे। खैर हाणे जॾहिं तूं हफ़्ते में मरण ई वारी आहीं त ईश्वर मूंसां गॾु आहे। हीअं गलो दबाईंदीअ त तोखां पहिरियों मां ई मथे पहुची वेंदुसि। हूअं आइडिया तमामु सुठी आहे। तूं मूंखे मारे छॾींदी आहे त तोखे फांसी बि न थींदी। अरे छो त तूं पाण मरण वारी आहीं। हूअं पंहिंजे पीउ जो दिमाग़ पायो आहे तो। सॉरी चाय मिलंदी? घणनि ॾींहंनि खां सुठी चाय न पीती आहे। मुंहिंजे मरण जो तव्हांखे थोरो बि दुख न आहे? चाय पीअंदे पीअंदे दुखी थियूं था न? छा? हा चाय पीअंदे पीअंदे दुखी थियूं था न? हूअं चाय तमामु ज़रूरी आहे। कैफीन हूंदी आहे न त चाय तमामु ज़रूरी आहे। हूअं चाय तुंहिंजे लाइ बि सुठी आहे। चाय तोखे बि पीअणु खपे। ऐं हाणे जॾहिं मरणो ई आहे त चांहि पी करे दुखी था थियो? छा थियो? नाराज़ थी वई छा? अरे चांहि जी त ॻाल्हि आहे। अच्छा चांहि में खंड ॿ चमचा। यादि अथई या भुलिजी वई आहे? मां कुछ भी भुलिजी न आहियां महेश। यही चवण वारी हुई है ना, मां कुछ भी भुलिजी न आहियां महेश। ये चई सघंदी आहीं ये सब डायलॉग्स? हाँ हिन जो मतलब मां डायलॉग्स चवंदी आहियां? हाँ न डायलॉग्स न, मां समझा थो तुंहिंजो दुख, पर तॾहिं बि ॾाढो बोर कंदी आहीं तूं। मां तव्हांखे बोर कंदी आहियां? तूं मूंखे मुंहिंजी ॻाल्हि खे सम्झण जी कोशिश नथी करी। तव्हां मूंखे नथा सम्झो। तो मूंखे कॾहिं सम्झो आहे? तव्हां मूंखे नथा सम्झो। तूं कॾहिं मूंखे न सम्झो आहे। तव्हां हमेशह ईअं ई कंदा आहियो। अरे तुंहिंजी हिन ई ॻाल्हि जे करे मां तोखां ॻाल्हाइण पसंदि न कंदो आहियां। तव्हां भी चाय पीअंदा? चाय ठहे थी त मां बि पी छॾींदुसि। छा थियो? अरे कुछ न यार, खामखा बहस करे रही हुई। मूं रुगो उनखे चाय लाइ चयो त बस शुरू थी वियो। ॼण पाण त कॾहिं चांहि पीअंदी ई कोन्हे को।
कुछ भी समझण जे लाइ तयार न हाणे चाहे जी ॻाल्हि ते बि ॼण कोई विढ़ंदा आहिनि। रोज मूं सां गॾु वेही करे चांहि पीअंदी हुई। मूंखे सम्झ में नथो अचे मुकेश त मां छा कयां। मूं ख़ुशी सां ॻाल्हायो कोन्हे। हेतिरे टाइम में मूं ख़ुशी सां ठीक सां ॻाल्हायो कोन्हे। बस अॼु हुन सां ईअं ई फालतू ॻाल्हियूं करण वेठसि त वरी बहस थी वई। मूंखे सम्झ में नथो अचे मुकेश तव्हां। मूंखे ख़बर आहे तूं ख़ुशीअ सां बेहद प्यार कंदो आहीं ऐं हूअ बि त तोसां प्यार कंदी आहे। पोइ ही सभु छा लाइ यार, छा लाइ? ऐं हाणे त उहा मुकेश मां हीअं मां हूअं ही मां शब्द ॾाढो भारी आहे मुकेश। असांजो अहम, असांजो ईगो असांखे हिक ॿिए खां हीअं दूर करे छॾींदो मूं कॾहिं न सोचियो हो। झगड़ो थियण खां पोइ मां सोचींदो हुअसि त ख़ुशी मूं सां अची ॻाल्हाईंदी। शायदि ख़ुशी ईअं सोचींदी हुई त मां वञी हुन सां ॻाल्हाईंदुसि। असांजे अहम, असांजे ईगो, असांजी ज़िंदगी जहर करे छॾी मुंहिंजा यार, जहर करे छॾी असांजी ज़िंदगी। हाणे तूं सम्झ वञ, असां अगरि पंहिंजो अहम छॾे ॾियूं त असां प्यार सां रही था सघूं। मुकेश चवंदा आहिनि त कंहिंजे मरण सां संसार ॿिहिजी न वेंदो, पर मुंहिंजो संसार त ख़ुशी आहे मुकेश, मुंहिंजो संसार त ख़ुशी आहे। कीअं रही सघंदुसि मां ख़ुशीअ सां। महेश तूं पंहिंजे पाण खे संभाल, महेश संभाल। हिकु मरंदे हुए इंसान सां कीअं ॻाल्हाइबो आहे मूंखे ॿुधाए न कीअं ॻाल्हाइबो आहे। हेतिरे टाइम में ख़ुशी सां ॻाल्हायो बि न आहे। हाणे जॾहिं उहा मरण वारी आहे त छा ॻाल्हायांसि मां, कीअं संभालियांसि मां जॾहिं की मूंखे ख़बर आहे त हाणे बस महेश बस, ख़ुशी वटि वक़्तु कोन्हे, हुनखे तुंहिंजी ज़रूरत आहे। देर थी वई आहे, तूं हाणे मूं पंहिंजे पाण खे संभाले वरितो आहे।
मूंखे ख़ुशीअ खे संभालण जी शक्ति ॾे। छा ॻाल्हि आहे? तूं एतिरो धीरे धीरे चांहि खणी पई अची। मूंखे लॻो ॼण का चुड़ैल चांहि खणी अची रही आहे। ईअं लॻो मूंखे। खंड घटि आहे। मूं तोखे घणा दफ़ा चयो आहे त खंड थोरी वधीक विझंदी कर, थोरी वधीक विझंदी कर, थोरी वधीक विझंदी कर, थोरी वधीक विझंदी कर, थोरी वधीक विझंदी कर। खुशी है, सारी खुशी। मां हमेशा तोखे दुख ॾिनो आहे न खुशी। न महेश, शायद मां ही गलत हुअसि। खुशी असां आज घुमण हलूं? मां थकी पई आहियां। न खुशी, प्लीज खुशी, असां अॼु ई हलंदासीं। हेलो, छा सर? ऑफिस? न सर अॼु मूंखे छुट्टी खपे। अॼु मां पंहिंजी वाइफ सां गॾु घुमण वञण वारो आहियां सर। वाह भई वाह, अॼु यसर मां नौसर थी वियो। अरे सर वियो बाहर में। अॼु खां पोइ यसर न, यस मैडम थींदो। हुकुम कयो मैडम। ओहो, छॾियो न हाणे हिन मैगज़ीन खे। मां हिते वेठी आहियां ऐं तव्हां मैगज़ीन पिया पढ़ो। ॾिसां त सही त तव्हां कयो छा पिया? अच्छा, त हिननि चंडियुनि खे पिया ॾिसो? चंडियूं न, सुहिणियूं, तोखां बि सुहिणियूं। छा? न न न न, अरे तो जहिड़ो केरु थो थी सघे। हाणे कयो न सही ॻाल्हि। दीदी
मम्मी चयो कि खंड ॾियो ना। हाँ पुट इज्जो थी खणी अचो। पियो तव्हां किथे था वञो? तव्हां वियो मूंसां। भैया भैया तव्हां दीदी खे केतिरो प्यार कंदा आहियो? हेतिरो 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 या हेतिरो? हेतिरो। ये सब छा थी आहे? अमेरिका में मुझी सुठी सुञाणप आहे। उते डॉक्टर सुठा आहिनि। तूं मूंसां गॾु अमेरिका हल, उते तूं ठीक थी वेंदी आहे। अरे हिंदुस्तान में छा रखियो आहे? तव्हांखे भी ख़बर आहे त मूं वटि वक़्तु तमामु घटि आहे। मां पंहिंजे देश खे छॾे परदेस में दम तोड़ण नथी चाहियां। मूंखे पंहिंजी चिंता कोन्हे, मूंखे चिंता आहे त मैश जी। मैश खे केरु संभालींदो पापा? मैश खे केरु संभालींदो? तोखे कुछ न थींदो खुशी, तोखे कुछ न थींदो। भगवान सब ठीक कंदो। छा थियो? कुछ तबियत ठीक ना है तुझी? अरे कुछ ॻाल्हि आहे त ॿुधाए न। तूं ॿुधाईंदीअ न त छा सपनो ईंदो मूंखे? रड़ियूं छो था कयो महेश? रड़ियूं नथो कयां। सॼो ॾींहुं ऑफिस मां कमु करण बैदि जॾहिं घर ईंदो आहियां तॾहिं चाहींदो आहियां त हमेशा तुंहिंजो खिलियल चहिरो ॾिसां। मां तोखे हीअं नथो ॾिसी सघां खुशी, नथो ॾिसी सघां। मां चाहींदो आहियां त तूं हमेशा खु़शि रहीं। मां भी इहो ई चाहींदी आहियां त मां हमेशा खु़शि रहां तव्हां सां गॾु। मां जीअण थी चाहियां, मां चाहियां थी त इहो वक़्तु हिते ई बीह रहे, इहो वक़्तु हिते ई बीह रहे में, इहो वक़्तु। खुशी मुझे डर लगी रहा है महेश।
मुझे ये लग रहा है कोई मुझे चिके खुशी, कुछ भी नहीं खुशी, कुछ भी नहीं। ये लग रहा है असांखे अस्पताल ही रहण घुर्जे हा, कॾहिं बि ज़रूरत पइजी सघे थी। खुशी तूं मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी रही आहीं खुशी? ये छा पई ॾिसी खुशी? खुशी साची रही है खुशी। हाँ तो कुछ न थी नो खुशी। हाँ कुछ न थी नो तो खुशी राहत थी हुई है। बंद करे जीवन की खुशी। हाँ तो जीवन की खुशी क्यों बंद करे खुशी? मुखे अखियूं बंद करण लाइ न चओ महेश। मुखे अञा तोखे ॾिसणो। तूं मूंखे भुलिजी त न वेंदे महेश? तूं मूंखे हेॾा भुलिजी त न? खुशी ॻाल्हि चवां खुशी, तूं जॾहिं वञी आई न खुशी, ॾाढी ख़राब लॻंदी आई तूं। निभा ही न सकियसि खुशी।
मां ये सॼी दुनिया पंहिंजी मुठीअ में ते करणु चाहिए। बस इन करे पैसनि जे पुठियां भॼंदो रहे। मां तो सां गॾु जी न सघियसि ख़ुशी। हाणे जॾहिं मां तो सां गॾु जीअण थो चाहियां त तूं मूंखे इहे छॾे करे खुशी तूं मूंखे छॾे न वञजांइ। खुशी तूं मूंखे छॾे न वञजांइ। खुशी 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 आई एम सॉरी। मां पंहिंजे ख़्यालनि में गुम थी वियो हुउसि। जिंदगी में कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे जॾहिं सभु कुझु ख़तम थी वेंदो आहे त रहिजी वेंदो आहे सिर्फ़ु असांजो नालो। इन करे पंहिंजो गुरु पंहिंजो अहम छॾे करे असांखे सिर्फ़ु प्यार ऐं ख़ुशीअ सां रहणु घुरिजे। ख़ुशी ख़ुशी ख़ुशी।